दादू में अवाम जे तहफ़ुज़ ऐं पहुचण लाइ क़ाइम कयल QRF फोर्स जो एहलकार मंशियात ढिलण थो। पुलिस कार्रवाई करे एहलकार इब्राहिम पंवर खे गिरफ़्तार करे हिकिड़ो चर्स हथ करे वरितो आहे। SHO जो चवणु आहे त जवाबदार एहलकार को होम डिलीवरी तौरु चर्स पहुचाईंदो हो, जंहिंखे गिरफ़्तार करे मुअत्तल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ सां शेयर कंदा हलूं त दादू में अवाम जे तहफ़ुज़ ऐं तकिड़ो पहुचाए क़ाइम कयल QRF फोर्स जो एहलकार मंशियात ढिलण निकितो। पुलिस कार्रवाईकार इब्राहिम पंवर खे गिरफ़्तार करे 1 किलो चर्स हथ करे वरितो आहे। हीअ ख़बर सां शेयर कंदा हलूं त दादू में अवाम जे तहफ़ुज़ ऐं तकिड़ो पहुचण लाइ क़ाइम कयल QRF फोर्स जो एहलकार मंशियात ढिलण निकितो। पुलिस कार्रवाई करे एहलकार इब्राहिम पंवर खे गिरफ़्तार करे 1 किलो चर्स हथ करे वरितो आहे। इस जो चवणु आहे त जवाबदार एहलकार होम डिलीवरी तौरु चर्स पहुचाईंदो हो, जंहिं गिरफ़्तार करे मुअत्तल कयो वियो आहे। दादू में अवाम जे तहफ़ुज़ ऐं तकिड़ो पहुचण लाइ क़ाइम कयल QRF एहलकार मंशियात ढिलण निकितो आहे। हीअ ख़बर सां शेयर कंदा हलूं त दादू में अवाम जे तहफ़ुज़ ऐं तकिड़ो पहुचण लाइ क़ाइम कयल QRF फोर्स जो एहलकार मंशियात ढिलण निकितो आहे। पुलिस कार्रवाई करे एहलकार इब्राहिम पंवर खे गिरफ़्तार करे 1 किलो चर्स हथ करे वरितो आहे। SHO जो चवणु आहे त जवाबदार एहलकार होम डिलीवरी तौरु चर्स पहुचाईंदो हो, जंहिंखे गिरफ़्तार करे मुअत्तल कयो वियो आहे। वधिक तफ़सील मालूम कंदासीं सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर रियाज़ चांडियो खां। जी रियाज़, अपडेट कजो। जी बिल्कुल, दादू जे सेक्शन थाने जी पुलिस रात देर सां खुफिया इलाइक़े कार्रवाई कंदे पुलिस एहलकार मंशियात ढिलण खे गिरफ़्तार करे वरितो। SHO सेक्शन इंस्पेक्टर बेनज़ीर जमाली जो चवणु हुयो गिरफ़्तार मंशियात ढिलण जेको आहे होम डिलीवरी तौरु जेको चर्स जेको आहे पहुचाईंदो हुयो। खुफिया इतला ते कार्रवाई करे गिरफ़्तार मंशियात ढिलण इब्राहिम पंवर खे जेको आहे गिरफ़्तार करे संदसि सेक्शन थाने ते मुंतक़िल करण बैदि केस दाख़िल कयो वियो आहे। हिन ते गिरफ़्तार मंशियात ढिलण जेको आहे दादू पुलिस जे क्विक रेस्पॉन्स फोर्स जो कांस्टेबल आहे पियो वञे। होॾां SSP दादू जेको आहे मामले जो नोटिस वठंदे गिरफ़्तार थियल मंशियात पुलिस एहलकार खे नौकरी मां मुअत्तल कंदे महकमाती कार्रवाई जा हुकुम पिणु जारी कया आहिनि। SSP दादू अमीर मंशी जो चवणु हुयो त चाहे ॾोहारी मंशियात फरोश जेको आहे वर्दी में हुजे या बिना वर्दी में हुजे, क्राइम को आहे उनजो जेको ॾोह आहे उन में न थी आहे, उहो बराबरि जो हक़दार आहे, उन्हनि खे बराबरि सज़ा मिलंदी। हिन जो चवणु हुयो त पुलिस एहलकार खे नौकरी मां बरतरफ़ कयो वियो आहे। महकमाती इंक्वायरी पिणु कई वेंदी ऐं हुन में ॾोह साबित थियण बैदि हुनजी नौकरी पिणु ख़तमु कई वेंदी। जी रियाज़ अली चांडियो, अपडेट ॾियण लाइ अवां जी वॾी महिरबानी।